जजेस का हम सबको एहतराम करना चाहिए, लेकिन जो कानून वो किसी के लिए बनाए खुद अपने ऊपर भी लागू करें। अगर फुल कोर्ट का मुतालबा मान लिया जाता तो कौन है पाकिस्तान में उसके फैसले से इख्तिलाफ करता। ये कहना चाहता हूं कि हमें अदालत उज़्मा से हम आज भी ये कहेंगे कि वो अपने इस फैसले को रिव्यू करें, फुल कोर्ट बना दें। जिन जजेस ने रिक्यूज किया था वो न बैठे, जो फैसला होगा हम उसको कबूल कर लेंगे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिकु भेरो ॿीहर चूंडनि वारे मामले बाबति सुप्रीम कोर्ट जी फुल कोर्ट बेंच जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त असांखे हुकुम ॾिनो वञे थो त वज़ीर आज़म अकेलो कुझु नथो करे सघे। जिन अहिड़ो हुकुम ॾिनो उहे पाण अमल छो नथा कनि। हुकुम ॾींदड़नि ते पंहिंजा फ़ैसिला लागू छो नथा थियनि। 9 जजिस ते ॿधल बेंच आख़िर 3 जजिस ताईं अची पहुती। फुल कोर्ट बेंच जोड़ी वञे हां त फ़ैसिलो सभिनि खे क़बूल हुजे हां, का बि सियासी पार्टी चूंडनि खां भॼी नथी सघे। काज़ी फ़ाइज़ ईसा जे फ़ैसिले खे सर्कुलर ज़रिए ख़तम कयो वियो। असां सभिनी खे अदालतुनि जो एहतराम करणु घुर्जे। 3 रुकनी अक़लियती बेंच के फैसले को पार्लियामान मुस्तरद करती है और आइन और कानून के मुताबिक अक्सरियती बेंच के फैसले को नाफिज अमल करार देती है। ये ऐवान सियासी मामलात में बेजा अदालती मुदाखलत पर तशवीश का इज़हार करता है। हालिया अक़लियती फैसले मुल्क में सियासी अदम इस्तेहकाम पैदा कर रहा है और वफाकी इकाइयों में तकसीम की राह हमवार कर दी गई है। लिहाजा ये ऐवान मुल्क में सियासी और माशी इस्तेहकाम के लिए आइन और कानून में दर्ज तरीक़ाकार के ऐन मुताबिक मुल्क भर में एक ही वक्त पर आम इंतखाबात के इनेकाद को ही तमाम मसाइल का हल समझता है। 3 रुकनी बेंच का अक़लियती फैसला मुस्तरद करते हुए वज़ीर आज़म और काबीना को पाबंद करता है कि इस खिलाफ आइन और कानून फैसले पर अमल न किया जाए। क़ौमी असम्बली पंजाब में चूंडनि बाबति सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। 3 रुकनी बेंच जे पंजाब में चूंडनि वारे फ़ैसिले ख़िलाफ़ क़ौमी असम्बली में ठहराउ इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर कयो वियो। ठहराउ बीएपी जे सरदार ख़ालिद मक्सी पेश कयो। ठहराउ में चयो वियो आहे त ऐवान सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच जे फ़ैसिले खे रद्द करे थो। पंजाब में चूंडनि वारे केस जी ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ी वञे। अक़लियती फ़ैसिले सां मुल्क में अदम इस्तेहकाम पैदा थी रहियो आहे। कमर ज़मान कायरा चयो आहे त अक़लियती फ़ैसिले खे मढ़ियो पियो वञे। घिटी घिटी अदालती फ़ैसिले ते बहस थी रहियो आहे। एक तरफ अदालतों से ऐसे फैसले आ रहे हैं और दूसरी तरफ पैगामात भेजे जा रहे हैं कि मुज़ाकरात का कोई तरीका कर लो, और उस हवाले से शायद किसी का नुक्ता नजर ये हो कि हम उसके साथ मुज़ाकरात करें। हम पाकिस्तान के मुजरिम के साथ मुज़ाकरात करने के लिए तैयार नहीं हैं। हम पार्लियामान के मुजरिम के साथ मुज़ाकरात करने के लिए तैयार नहीं हैं। अगर हम पर दबाव डाला जाएगा, अगर आप मुज़ाकरात नहीं करते तो हम ऐसे फैसले करेंगे। तुम्हें अपने फैसले रिवर्स करने होंगे, फिर पार्लियामान फैसला करेगा कि वो किसी से मुज़ाकरात करे या न करे। वफ़ाक़ी वज़ीर मौलाना असद महमूद इमरान ख़ान सां ॻाल्हियुनि खां इनकार करे छॾियो। क़ौमी असम्बली जे इजलास खे ख़िताब कंदे असद महमूद चयो त पैगाम अचनि पिया त हुकूमत इमरान ख़ान सां ॻाल्हियूं करे। ॻाल्हियुनि खां इनकार करण ते मुखालफ़त में फ़ैसिला पिया अची रहिया आहिनि। पार्लियामेंट ते हमिलो कंदड़नि सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। मुल्क दुश्मननि जे एजेंट खे ॿीहर हुकूमत में आणण जी कोशिश नाकाम बणाई वेंदी। भले समूरी पार्लियामेंट ते तोहिने अदालत लॻाई वञे, पोइ बि अवाम खे हक़ीक़तूं ॿुधाईंदासीं। वफ़ाक़ी सरकार पंजाब में चूंडनि बाबति फ़ैसिले ते सुप्रीम कोर्ट खे नज़रसानी जी अपील दाख़िल करे छॾी। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सुप्रीम कोर्ट फुल कोर्ट जोड़े चूंडनि वारे केस खे ॿीहर ॿुधे। फुल कोर्ट न जोड़ी वई त आइनी बहिरान वधी वेंदो। हुकूमत जी ख़्वाहिश आहे त मुल्क में चूंडूं हिक ई वक़्त थियनि। पाक फ़ौज कंहिं बि ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ तयार आहे। मुल्की ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत जे दिफ़ा लाइ पुरअज़म आहियूं। कश्मीर जो मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठहराउ मूजिबि हल कयो वञे। असां कश्मीरियुनि जे मौक़िफ़ जी हिमायत जारी रखंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो लाइन ऑफ कंट्रोल जे दौरे दौरान जवाननि खे ख़िताब।
ISPR मूजिब आर्मी चीफ LOC जे दौरे दौरान अॻियनि मोर्चनि ते मुक़रर फौजी जवाननि सां मुलाक़ात बि कई। आर्मी चीफ खे LOC जी सूरत-हाल ऐं फॉर्मेशन जे ऑपरेशनल तयारियुनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। जनरल आसिम मुनीर फौजी जवाननि खे हिदायत कई त मक़ामी आबादियुनि जे माण्हुनि सां सहकार कनि, साबित क़दम रहो, ख़ुलूस ऐं महिनत सां फर्ज़ निभायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी सलामती कमेटी जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि थींदड़ क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में दिफ़ा ऐं घरू विज़ारतुनि जा वज़ीर, आर्मी चीफ ऐं लाॻापियल विज़ारतुनि ऐं खातनि जा अमलदार शिरकत कंदा। इजलास में सिक्योरिटी सूरत-हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ग़ौर कयो वेंदो। पहली बात तो यह है कि ये रेजोल्यूशन है, इसकी जो कानूनी हैसियत है वो सिर्फ ये है कि इसका ये सफा भरा हुआ है, पिछला सफा खाली है, वो काम आ सकता है। रेजोल्यूशनों से नहीं सुप्रीम कोर्ट के फैसले जो हैं वो खत्म होते। सुप्रीम कोर्ट का अगर आपने फैसला खत्म करना है उसका सिर्फ एक तरीका है, और वो तरीका ये है कि आपने 2/3 मेजोरिटी से मेंबरान की नेशनल असेंबली और सेनेट दोनों में आपको 2/3 मेजोरिटी चाहिए, जिससे आप सुप्रीम कोर्ट की किसी जजमेंट को कालअदम करार दे सकते हैं। इसमें तो मुझे कोई शक ही नहीं है कि मरियम नवाज ने एक जाल बिछाया है, अपने चचा को डिस्क्वालीफाई कराने के लिए जाल बिछा रही है, और इनका ख्याल सिर्फ ये है कि शहबाज शरीफ जो हैं वो तौहीन अदालत में डिस्क्वालीफाई हो जाएंगे, 5 साल के लिए नाअहल भी हो जाएंगे, पार्टी भी वापस मरियम को मिल जाएगी और चीजें भी उनकी ठीक हो जाएंगी। लेकिन ये उनका अपना मसला है। क़ौमी असेंबली में मंजूर कयल ठहराव जी का बि कानूनी ऐं आईनी हैसियत नाहे। अदालती फ़ैसिलो कलअदम करार ॾियण लाइ 2/3 जी अक्सरियत ज़रूरी आहे। PTI अॻवान फवाद चौधरी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मरियम नवाज पार्टी ते कब्ज़े लाइ तौहीन अदालत केस में शहबाज शरीफ खे नाअहल कराइण लाइ ॼार विछायो आहे। मजिस्ट्रेट जे फ़ैसिले ते अमल दरामद लाइ आख़िरी हद ताईं वेंदड़ हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे रस्ते में रंडक विझी रही आहे। अदालती फ़ैसिले ते अमल न थियो त तहरीक हलाई वेंदी। PTI KP में चूंडनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन ऐं KP जे गवर्नर खे धुर बणायो वियो। PTI दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त KP जो गवर्नर सुप्रीम कोर्ट जी 1 मार्च वारे फ़ैसिले ते अमल न करे रहियो आहे। चूंडनि लाइ तारीख़ ॾियण में बि देर कई आहे। IMF सां मुआहदे लाइ सऊदी अरब पाकिस्तान खे $2 अरब ॾींदो। IMF तस्दीक करे छॾी। स्टाफ लेवल मुआहदे लाइ गॾियल अरब इमारात खां मिलंदड़ वधीक $1 अरब जे फंड्स जो इंतज़ार। मुमलिकती वज़ीर आयशा गोस पाशा चयो आहे त परॾेही फंड्स बाबति शर्त पूरा थियण बाद स्टाफ लेवल मुआहदो थी वेंदो। ज़रियनि मूजिब IMF पारां मुआहदे लाइ हुकूमत खे सस्तो पेट्रोल ॾियण वारी स्कीम ख़त्म करण ते ज़ोर। पाकिस्तान आलमी बैंक खां $450 मिलियन वठण लाइ हिकु वधीक शर्त क़बूल करे वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक जे कंट्री डायरेक्टर नाजिब हसन जी अॻवानी में वफ़द जी मुलाक़ात। सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरी, चेयरमैन PND ऐं ॿियनि जी शिरकत। मुलाक़ात दौरान सिंध में जारी वर्ल्ड बैंक जे मंसूबनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर चयो त जाम सादिक पुल जी मरम्मत ऐं हिकु नई पुल जी अदावत लाइ टेंडर जारी थी वियो आहे। ॿई मंसूबा मरहलेवार मुकमल कया वेंदा। ॿोॾ मुतासिरनि जे घरनि जी अदावत बाबति मंसूबो आख़िरी मरहले में आहे। मुतासिरनि खे जल्द पैसा बि जारी कया वेंदा। सिंध में गैस जो बहरान चोट चढ़ी वियो। मुल्क में सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सूबे जे माण्हुनि खे भलारे महीने में चुल्ह ॿारण लाइ गैस न मिली। गैस जी बंदिश सबबि अवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सूबे खे गैस न मिली रही आहे। बहरान सबबि सिंध जूं सनतूं सख़्त मुतासिर थी रहियूं आहिनि।
सिंध खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। तवानाई वारे मुमलिकती वज़ीर मुस्तदिक मलिक जी वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात। वॾे वज़ीर सिंध में गैस जी खोट, लोड शेडिंग ऐं प्रेशर जे घटि हुजण वारा मसइला हल करण जो मुतालबो कयो। थियो आहे, बेगुनाह नाहक जेको क़तल थियो आहे, जेको असांजो घर तबाह कयो न, जेके कातिल आहिनि, जेके हुननि जा फैसिलिटेटर आहिनि, उन्हनि खे कानून जे कटड़े में आणे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारे। क़बाइली तकरार इल्म जी रोशनी पखेड़ींदड़ ॾीओ उझाए छॾियो। फ्रांस मां PhD करे सिंध वासियुनि में इल्म जी रोशनी पखेड़ींदड़ प्रोफेसर अजमल सावंत बेदर्दी सां क़तल। कश्मीर वेझो सावंत ऐं सुंदराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणी तकरार तां IBS अखर जो प्रोफेसर क़तल। शालू वारे इलाइक़े में हथियारबंदनि फायरिंग करे IBS अखर जे प्रोफेसर अजमल सावंत खे क़तल करे फरार थी विया। मार्जी वेल प्रोफेसर अजमल जे भाउ डॉक्टर तारिक सावंत KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त प्रोफेसर अजमल जो क़तल खुलियल दहशतगर्दी आहे। ही रुगो मुंहिंजे भाउ जो न पर सिंध जे शऊर जो क़तल आहे। कातिलनि जा पेरा खणी समूरनि जवाबदारनि खे वाइफो करे सिंध जे शऊर सां इंसाफ़ कयो वञे।